अफ़सोसनाक ख़बर के रुपया लाहौर जिला के कान्हा में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ज़ाल मुड़स खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे जॾहिं वाक़ियो कान्हा थाणे साम्हूं पेश आयो आहे। कार सवार हथियारबंद फायरिंग करण बाद फरार थी विया आहिनि। मक़तूलनि जी सुञाणप सलामत ऐं ज़ुबैदा जे नालनि सां कई वई आहे। CCPO लाहौर पारां वाक़िए जो नोटिस वठी SSP ऑपरेशन खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर के रुपया लाहौर जे इलाके कान्हा में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ज़ाल मुड़स खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़ियो कान्हा थाणे साम्हूं पेश आयो आहे। कार सवार हथियारबंद फायरिंग करण बाद फरार थी विया आहिनि। मक़तूलनि जी सुञाणप सलामत ऐं ज़ुबैदा जे नालनि सां कई वई आहे। CCPO लाहौर पारां वाक़िए जो नोटिस वठंदे SSP ऑपरेशन खां रिपोर्ट तलब करे वरिती।